नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। खैबर पख्तूनख्वा में एनर्जी चूंड मुलतवी कई वई आहे। अहम ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। सेनेट चूंड मुलतवी कई आहे। खैबर पख्तूनख्वा में इलेक्शन कमीशन जो अहम बयान साम्हूं अची वियो आहे। इलेक्शन कमीशन जो बयान साम्हूं आयो आहे त खैबर पख्तूनख्वा में सेनेट चूंड मुलतवी कई वई आहे। जेसतर मखसूस सीट ते चूंडियल जो कसम न खणाईंदा तेसतर चूंड मुलतवी कई वई आहे। इहा अहम ख़बर आहे असां शेयर कर रहा हूँ। इलेक्शन कमीशन हिन वक्त केपी में सेनेट जी चूंड मुलतवी करे छड़ी आहे। ही अहम ख़बर आहे जेका असां शेयर कर रहा हूँ। खैबर पख्तूनख्वा में हिन वक्त सेनेट जी चूंड मुलतवी करे छड़ी आहे। इलेक्शन कमीशन जो चवण आहे त जेसतर मखसूस चूंडुनि ते चूंडियल ख़वातीन जो कसम न खणंदा तेसतर इलेक्शन सेनेट चूंड न थींदी। ब्रेकिंग न्यूज़ में असां शेयर कर रहा हूँ। इलेक्शन कमीशन केपी में सेनेट जी चूंड मुलतवी करे छड़ी आहे। इहा अहम ख़बर आहे जेका असां शेयर कर रहा हूँ। इलेक्शन कमीशन केपी में सेनेट जी चूंड मुलतवी करे छड़ी आहे। उन इलेक्शन कमीशन जो चवण आहे त जेसतर मखसूस सीटुनि ते खटियल औरत उम्मीदवारनि खां कसम न खणायो वेंदो तेसतर चूंड रहंदी। इहा अहम ख़बर आहे जेका असां शेयर कर रहा हूँ। खैबर पख्तूनख्वा में सेनेट जी चूंड मुलतवी कई वई आहे। इलेक्शन कमीशन जो चवण आहे त जेसतर मखसूस सीटुनि ते कसम औरतुनि खां न खणायो वेंदो तेसतर इलेक्शन चूंड मुलतवी रहंदी। इहा अहम ख़बर आहे जेका असां शेयर कर रहा हूँ। खैबर पख्तूनख्वा में सेनेट जी चूंड मुलतवी कई वई आहे। इलेक्शन कमीशन जो चवण आहे त जेसतर मखसूस सीटुनि ते खटियल उम्मीदवार खां कसम न खणायो वेंदो औरतुनि खां तेसतर चूंड मुलतवी रहंदी। इहा अहम ख़बर आहे जेका असां शेयर कर रहा हूँ। खैबर पख्तूनख्वा में सेनेट जी चूंड मुलतवी कई वई आहे। कल बि इलेक्शन कमीशन जो हिकु बयान जारी थियो त इलेक्शन कमीशन वाज़े तौर ते वार्निंग ॾिनी हुई त हिन सेनेट जेकी चूंड आहे उहा खैबर पख्तूनख्वा में कई वञे। औरतुनि जे कसम जेकी आहे उन मखसूस सीट ते खटियल उम्मीदवार जेकी उन्हनि खां कसम वरितो वञे। ॿी सूरत में चूंड जेका आहे उहा मुलतवी कई वेंदी। ऐं हिन वक्त जेका अहम ब्रेकिंग न्यूज़ आहे उहा आई आहे त इलेक्शन कमीशन केपी में हिन वक्त चूंड मुलतवी करे छड़ी आहे। इहा अहम ख़बर आहे जेका असां शेयर कर रहा हूँ। खैबर पख्तूनख्वा में सेनेट चूंड मुलतवी कई वई आहे। इलेक्शन कमीशन जो चवण आहे त जेसतर मखसूस सीटुनि ते खटियल औरत उम्मीदवारनि खां कसम न वरितो वेंदो तेसतर चूंड मुलतवी कईंदी।